अस्सलामुअलैकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जामशोरो पारां PhD एंड मास्टर डिग्री प्रोग्राम्स जो एडमिशन 2025 अनाउंस कई वियूं आहिनि। त अचो त इन वीडियो में डिटेल सां ॾिसूं था कहिड़ा कहिड़ा डिग्री प्रोग्राम्स आहिनि जंहिंमें PhD एंड मास्टर डिग्री प्रोग्राम्स जी एडमिशन अनाउंस थी आहे मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी। त ही PhD प्रोग्राम आहे फुल टाइम PhD प्रोग्राम जंहिंमें डिफरेंट डिसिप्लिन्स में जीअं अप्लाइड मैथमेटिक्स, सिविल इंजीनियरिंग, एनर्जी सिस्टम, इंडस्ट्रियल इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट, मैकेनिकल इंजीनियरिंग, माइनिंग इंजीनियरिंग, टेक्सटाइल, केमिकल, सिटी एंड रीजनल प्लानिंग, कंस्ट्रक्शन मैनेजमेंट, जियो टेक्निकल एंड हाईवे इंजीनियरिंग, मैन्युफैक्चरिंग इंजीनियरिंग, ईअं ई खोड़ सारा ॿिया जेके PhD जा उन खां अलावा ही डिफरेंट इंस्टीट्यूट्स आहिनि जीअं इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोलियम एंड नेचुरल गैस इंजीनियरिंग में पेट्रोलियम इंजीनियरिंग आहे, मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंस्टीट्यूट ऑफ साइंस टेक्नोलॉजी एंड डेवलपमेंट जेके मस्टर्ड बि चयो वेंदो आहे उहो साइंस टेक्नोलॉजी एंड इनोवेशन पॉलिसी एंड मैनेजमेंट साइंस में आहे। इंस्टीट्यूट ऑफ एनवायरमेंटल इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट में एनवायरमेंटल इंजीनियरिंग, इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी में भी डिफरेंट डिग्री प्रोग्राम्स आहिनि जंहिंमें बायोमेडिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग, टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग एंड मैकाट्रॉनिक्स इंजीनियरिंग जी PhD एडमिशन्स अनाउंस थियूं आहिनि। एलिजिबिलिटी क्राइटेरिया छा आहे? 3 GPA हुजे 4 पॉइंट खां ऐं 60% हुजे अगरि एनुअल सिस्टम आहे। तव्हांजी ME, MS, MBA, MPhil 18 ईयर ऑफ इक्विवेलेंट डिग्री आहे त तव्हां PhD जे लाइ अप्लाई करे सघो था। प्री एडमिशन टेस्ट या त तव्हांजी GRE या हेड टेस्ट जेको आहे तव्हांजी क्लियर हुजे, अदरवाइज़ यूनिवर्सिटी जेको आहे टेस्ट कंडक्ट कंदी जंहिंजो 60% तव्हांखे मिनिमम स्कोर खणणो आहे। पासिंग स्कोर जेको आहे 60% आहे। डिफरेंट जेके मास्टर्स डिग्री प्रोग्राम आहिनि 2 ईयर फुल टाइम इवनिंग प्रोग्राम आहे जंहिंमें जेको आहे ME, MCRP, MS ऐं MPhil जा जेको आहे डिग्री प्रोग्राम्स आहिनि जंहिंमें ही तव्हां प्रोग्राम डिसिप्लिन ॾिसी रहिया आहियो केमिकल इंजीनियरिंग ऐं हुन में एलिजिबल डिसिप्लिन ही सभु डिसिप्लिन्स हुन में MPhil मास्टर्स जे लाइ एलिजिबल आहिनि। ईअं सिटी एंड रीजनल प्लानिंग में ही सभु डिसिप्लिन्स एलिजिबल आहिनि, सिविल इंजीनियरिंग में ही सभु डिसिप्लिन्स एलिजिबल आहिनि, कंस्ट्रक्शन मैनेजमेंट में ही सभु ऐं ईअं एनर्जी सिस्टम में जेके जंहिंजे साम्हूं लिखियल आहिनि त उहे एलिजिबल आहिनि एडमिशन वठण जे लाइ मास्टर्स में। ही खोड़ सारा मास्टर्स डिग्री प्रोग्राम आहिनि, डिफरेंट इंस्टीट्यूट्स आहिनि जीअं इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी आहे, पेट्रोलियम एंड नेचुरल गैस आहे, त इन्हनि में सभिनी में जेको आहे मास्टर्स एडमिशन्स अनाउंस थी चुकिया आहिनि। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो जेतिरा बि जेको आहे इंस्टीट्यूट्स आहिनि उन में तव्हां अप्लाई करे सघो था। हाणे जेको मास्टर्स जे लाइ एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे उहा 2 GPA हुजे आउट ऑफ 4 जेका सेमेस्टर सिस्टम में ऐं 60% एनुअल सिस्टम में। तव्हांजी 4 ईयर डिग्री बैचलर डिग्री तव्हांजी कंप्लीट हुजे त तव्हां अप्लाई करे सघो था। एडमिशन टेस्ट तव्हांजी GRE या हेड अगरि क्लियर आहे त तव्हां उन बेस ते बि एडमिशन में अप्लाई करे सघो था। अदरवाइज़ यूनिवर्सिटी टेस्ट वठंदी जेका 50% तव्हांखे एटलीस्ट हुन जूं मार्क्स जेको आहे लाज़मी तव्हांखे खणियूं आहिनि। जेका यूनिवर्सिटी कंडक्ट कंदी उन में तव्हांजो 50% स्कोर हुजणु लाज़मी आहे। ऐं अगरि तव्हांजो GRE या हेड में 50% स्कोर आहे त तव्हां अप्लाई करे सघो था। अप्लाई करण जे लाइ ही तव्हांखे लिंक ॾिनी वई आहे ugadmissions.mute.edu.pk। नेक्स्ट वीडियो में असां ॾिसंदासीं त हिन में अप्लाई कीअं कजे। जीअं तव्हां ऑनलाइन अप्लाई कंदा, फॉर्म फिल कंदा, तव्हां वटि ही जेको अमाउंट लिखियल आहे 4950 जो चालान अची वेंदो। इहो तव्हांखे पे करिणो आहे HPL जी ब्रांच में, मोबाइल एप्लीकेशन जे थ्रू, HPL इंटरनेट जे बैंकिंग जे थ्रू तव्हां या फिजिकली कंहिं ब्रांच में तव्हां पे करे सघो था। डॉक्यूमेंट्स ही तव्हांखे रिक्वायर्ड जेके आहिनि बैचलर डिग्री जी ट्रांसक्रिप्ट एंड सर्टिफिकेट हूंदो, मास्टर डिग्री जी ट्रांसक्रिप्ट सर्टिफिकेट जेके एडमिशन जे लाइ अप्लाई करे रहिया आहिनि, इक्विवेलेंट सर्टिफिकेट अगरि एप्लीकेबल आहे, GRE गेट रिज़ल्ट अगरि तव्हां उन ते अप्लाई करे रहिया आहियो, NIC इनकम सर्टिफिकेट, फादर जो माइग्रेशन सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, NOC रिक्वायर्ड इफ कैंडिडेट करंटली एम्प्लॉयड जेके एम्प्लॉयड आहिनि उन्हनि जे लाइ NOC रिक्वायर्ड आहे। इम्पॉर्टेंट डेट जी ॻाल्हि कजे त जेको डिटेल शेड्यूल आहे उहो ईअं आहे त एडवर्टाइज़मेंट अनाउंस थी चुकी आहे। लास्ट डेट तव्हांजे फॉर्म फिल करण जी 10 जनवरी आहे ऐं 19 जनवरी ते टेस्ट थींदी तव्हांजी मास्टर एंड PhD जे लाइ।
अनाउंसमेंट ऑफ रिज़ल्ट 22 जनवरी ते थींदी। डेट ऑफ इंटरव्यू 24 जनवरी आहे ऐं जेके क्लासिस स्टार्ट थींदा फर्स्ट सेमेस्टर जा उहे 3 फरवरी खां थींदा। उमेद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी तरफ़ां मास्टर्स एंड PhD जो एडमिशन्स अनाउंस कयूं आहिनि। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।